सिंध के तारीखी शहर जैकबाबाद की अक्सर सड़कें टूट फूट का शिकार हैं। जनरल बस स्टैंड रोड भी अरसे दराज से खस्ता हाली का शिकार है। शहर की अहम सड़क की अबतर सूरत हाल होने से आवाम को खासी मुश्किलात लाहक हैं। टूटी सड़क ने गाड़ी चलाने वालों को भी परेशान कर रखा है। ड्राइवर कहते हैं कि मुंतखब नुमाइंदों की दिलचस्पी का खमियाजा आवाम ऐसी सड़कों की सूरत में भुगत रही है, जबकि जनरल बस स्टैंड रोड से उठती धूल ही यहाँ के नुमाइंदों की कारकर्दगी का खुला सबूत दे रही है, क्योंकि इस सड़क का उजड़ना हादसात का बाइस बन चुका है। जैकबाबाद के शहरियों का कहना है कि इन रोड जी का हालत ॾिसो, इन के ॾिसो, इनते अची करे विज़िट करो। जेको भी इन जो बजट अचे तो ख़बर कोन थी पए केर खाए तो काॾे वञे तो। हिन रोड जो बजट 4 दफ़ा रखी चुको आहे। उहो बजट हिन टाइम ताईं ख़बर ना आहे त काथे इस्तेमालु थियो आहे। हितां खां वठी जुड़िया चौक ताईं हे रोड तबाह आहे। को तर्स करण वारो ना आहे। महिरबानी करे असां ग़रीबनि ते तर्स करो, ड्राइवरनि ते तर्स करो, गाॾी ट्रांसपोर्टरनि ते तर्स करो। हिन रोड जो कोई तदावारी थी वञे ऐं हिकु दफ़ा इहो बजट ख़र्च थियो वञे, छो त 4 बजट खाई चुका हो। महिरबानी करे 5 बजट आहे इहो हिन रोड ते ख़र्च करो। हिते एम्बुलेंसां फासी वञनि थियूं, मरीज़ फासी वञनि था, ट्रांसपोर्ट फासी वञे थी, कोई तदावारी ना आहे। चौक बंदि थी वञे थो। हिते ग़रीब गुरबो सभु परेशान आहे। वारी न थी वे रोड भॻल सां गॾु गाॾियूं भॼी पवनि था। ज़ीरो गाॾी वठूं था उहा बि भॼी पए थी। ॾाढी तकलीफ़ थिए थी। रोड भॻल आहे, पैसेंजर भी तंग थियनि था ॾाढो। कोई बीमार आहे, कोई ऑपरेशन वारो आहे, झंप झाके में जेको आहे त उहो परेशान थिए थो। असां जेको आहे त हितां जा MNA MP खे जेको आहे त गुज़ारिश कयूं था, महिरबानी करे अॾे वारे रोड ते बि नज़रसानी कयो वञे, छो जो हितो वॾो ट्रैफिक आहे। बलोचिस्तान जा वेगना हिते बि आहिनि, सिंध जा वेगना बि हिते बि आहिनि, चिंची वारा बि हिते बि आहिनि। सभु वॾो रश थी थो वञे ऐं रोड कलाकनि जा कलाक बंदि थी वञे। रस्तो बंदि थी वञे थो, रोड भॻल आहे, कंहिंजो नुक़सानु थिए थो, माण्हू परेशान थियनि था। रस्तो का शइ आहे न, पाणी आहे, खॾा आहिनि, हे आहे उहो आहे, माना रस्तो तमामु ख़राबु आहे। बाक़ी हे रोड जेको असांजो ख़तमु आहे, सिटी वारो रोड ख़तमु। मीर एजाज खान खे रिक्वेस्ट था कयूं फिर फोल जेको नोटिस वठे। मीर हाजी शेर मोहम्मद मुगेरी, एजाज खान जखरानी, अवामी नुमाइंदा आहिनि। नुमाइंदनि जो थोरो ख़्यालु करणु खपे। ईअं न आहे चलो इस्लामाबाद रहणो आहे, कराची रहणो आहे। असां वरी रिक्वेस्ट कयूं था, असांजे जैकबाबाद रोड, कादेराम रोड आहे, जुड़िया चौक रोड आहे, सभु ख़तमु आहे। ड्राइवरनि जा कंहिंजूं रिंगा भञनि थियूं, कंहिंजा पिस्टम ख़तमु थियनि था। फिर फोल अपील आहे, फिर फोल अपील। हे चौक ॾिसो जेको सफ़ा 12 ई महीना बिलाक लॻो पियो आहे। ट्रैफिक पुलिस बहाल कई वञे। वरी बि मां रिक्वेस्ट कंदुमि मीर एजाज खान जखरानी खे, अवामी नुमाइंदो आहे, हाजी शेर मोहम्मद मुगेरी, जो रोड रास्ता ठाराया वञनि। शहरियों ने मजीद कहा कि हुकूमतें तब्दील होने के बावजूद इस सड़क की हालत ना बदल सकी। शहरियों ने हुकूमत से मुतालबा किया कि सड़क की जल्द अज जल्द तामीर और मरम्मत करवाई जाए। वश न्यूज़, जैकबाबाद, सिंध।